अॻूणो गवर्नर सरदार मुमताज़ अली भुट्टो 88 साल जी उमिरि में कराची जी हिकु निजी अस्पताल में अॼु वफ़ात करे वियो आहे। मरहूम अॻूणे वज़ीर आज़म ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो सॻो सोटु ऐं अॻूणी वज़ीर आज़म मोहतरमा शहीद बेनज़ीर भुट्टो जो चाचो पिणु हुयो। मुमताज़ अली भुट्टो हिकु नामियारो सियासतदान हुयो जंहिं 29 नवंबर 1933 ॻोठ पीरबश्क भुट्टे ज़िले लाड़काणे में अखि खोली। ऐं ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो सोटु हुयो ऐं हू माज़ी में पीपल्स पार्टी जो मेंबर ऐं वफ़ाक़ी वज़ीर गवर्नर ऐं सिंध जो वॾो वज़ीर पिणु रहियो। हिन प्राइमरी तालीम पंहिंजे अबाणे ॻोठ ऐं बाक़ी तालीम मैसूर भारत मां तालीम हासिलु कई। 1959 में लिंक्स इन मां बार एट लाइ कयईं ऐं 1963 में ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी मां मास्टर जी डिग्री वरिती। मार्च 1965 में 32 सालनि जी उमिरि हुयसि ऐं हू क़ौमी असेंबली जो मेंबर पिणु बणियो। जॾहिं ज़ुल्फ़िकार अली भुट्टे 3 मार्च 1967 ईस्वी ते पीपल्स पार्टी ठाही त उन वक़्तु ई उनजो बुनियादी मेंबर रहियो। 1970 वारी चूंड में संदसि मुक़ाबिलो काज़ी फज़लुल्लाह सां थियो ऐं हिन उहा चूंड खटी। 24 डिसंबर 70 ते ज़ुल्फ़िकार अली भुट्टे खेसि सॼे पहिरियां सिंध जो गवर्नर कयो ऐं पोइ 1 मई 1972 ते सिंध जो वॾो वज़ीर खेसि बणायो वियो। सिंध जे वॾे वज़ीर तो हिन सिंधी ॿोली खे सरकारी ज़बान जो दर्जो ॾियण जो सिंध असेंबली मां एक्ट पास करायो ऐं सिंधी ज़बान खे स्कूलनि में लाज़मी करार ॾियारियो। पर उनजे कुझु नामनिहाद उर्दू दां तबक़नि तरफ़ां मुखालबत थियण सबबि सिंध में लसानी फ़साद थिया। नतीजे में मरकज़ी मुदाख़लत मीर रसूल बख्श टाल पर गवर्नर सिंध और सिंध सां गॾु उर्दू खे बि सिंध जी ॿी सरकारी ज़बान जो हिसो बणायो हिन। 1993 में लाड़काणे मां सिंध असेंबली जो मेंबर चूंडियो वियो ऐं 6 नवंबर 1996 में जॾहिं सदर फारूक अहमद लिगारी बेनज़ीर भुट्टो साहिबा जी खे बरतरफ़ कयो त उन बाद मुमताज़ अली भुट्टे खे सिंध जो निगरान वॾो वज़ीर मुक़ररु पिणु कयो वियो हो। खेसि ज़ुल्फ़िकार अली भुट्टो घणो